हेलो अरे हलो के छद मुझी गाल बुध के करे सूबेदार सुखे असा ते रेट कयो न मोए तोखे तुझे पुत्र जो लाश मिलदो तू जेके पुलिस ऐं दरिया खान सां मुलाकातूं करे रहियो आहीं न ये असां खां कुझु कोन्हनि खबरदार मता पुलिस के खबर नहीं थई न सूबेदार त पंहिंजे मसले लाइ आयो हो पैसनि जो बंदोबस्त थियो या तुझे पुट जे जिस्म ते मुकुन ऐं लतुनि जा निशान ठाया मूं वटि सिर्फ़ 10 लख मां वधीक पैसा नथो ॾेई सघां पंगुल 10 लखनि में त सिर्फ़ तुझे पुट जी खाबी बाह मिलंदी अरे छोरा नजी बाह कट पंगुल ॾे सुखड़ी करे मोकिलियो न ख़ुदा खे मुंहिंजो ईअं न कजो मां पट सट करे 20 लखनि जो बंदोबस्त कयां थो माण्हू भलो आहीं तो सां रियायत कयां थो चङो 20 लख मोकिल वधीक 1 रुपए जी बि रियायत न कराइजांइ मां सुभाणे ईंदुसि पैसा खण तो बहादुर खान सां ॻाल्हायो शमशाद बेगम बहादुर खान खे समझाइण जी ॾाढी कोशिश कई आहे पर शमशाद बेगम हुन जे सिर ते खून सवार आहे ऐं मूंखे पूरी पूरी पकात हो शमू असां ज़रूर विढ़ंदो त पोइ हाणे तव्हां छा सोचियो आहे चुप करे वेही शमू जी मौत जो इंतज़ार कंदो या कुझु कंदो बि हा छा कयां बहादुर खान मुझे चवण में ना है बस अल्लाह करे रात खैरन सां गुज़री वञे सुभाणे मां ऐं शमू बस हितां हलिया वेंदासीं केॾां वेंदो जॾहिं क़िस्मत वठी वञे न न केॾां न वेंदीअ छो मूंखे ऐं शमू खे अञा ज़िंदगी जीअणी आहे असां हिते वेही पंहिंजी मौत जो इंतज़ार कयूं छा दरिया खान तूं हाणे कमज़ोर थी चुको आहीं तुंहिंजो पुट ई तुंहिंजे चवण में न आहे त पोइ असीं तुंहिंजे चवण में छो ईंदासीं तोखे मुंहिंजो चवण मञणो पवंदो न करे त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त करण मां चङी तरह ॼाण थो ऐं शमू शमू पाण मुड़ुसु माण्हू आहे हू पंहिंजी हिफ़ाज़त पाण करणु ॼाणे थो न न दरिया खान तुंहिंजा सभु माइट असांजा दुश्मन आहिनि ऐं तूं उन्हनि खे रोके बि नथो सघीं अहिड़ियुनि हालतुनि में असांजो हिते रहणु ठीकु न आहे बस ठीकु आहे असां फ़ैसिलो करे छॾियो आहे असां हिते हाणे कोन रहंदासीं असां हितां हलिया वेंदासीं बस पोइ तूं ॼाण तुंहिंजो पुटु ॼाणे जेका असांजी क़िस्मत मां तोखे पंहिंजो पाण खां अलॻि नथो करे सघां त पोइ बहादुर ख़ान खे तोखे हिन घर मां कढणो पवंदो कादन तू किथे गुम आई न उता किथे तो अची न को ॿियो हाल अहवाल तो करी तोखे ख़बर आहे त साजिद गुम थी वियो आहे छा रे से साजिद खान अगवा थी वियो आहे कादन कहिड़ी दुनिया में गुम आई छा तोखे ख़बर न आहे त साजिद अगवा थी वियो आहे रे शमीर खान खैरूअ जे मौत खां पोइ ऐं शेरूअ जे गुम थियण खां पोइ मुंहिंजो त ज़िंदगी त हरवाई खॼी वई इन करे मूं ॻोठ छॾे ही झंग अची वसायो खैरूअ जे मौत जो असांखे बि ॾुख आहे पर शेरू ज़िंदा आहे पुलिस वटि क़ैद आहे अच तूं असां सां हली साजिद खान जी ॻोल्हा कर साजिद हिते बेले में ई आहे शायदि खेसि शाह ज़मान जा माण्हू अगवा करे विया शामिर खान जेकॾहिं पक सां साजिद खान अगवा थियो आहे त उहो दिलार वारनि वटि ई हूंदो मां जांच कयां थो तव्हां फ़िक्र न कयो त पोइ कादन अच असां सां अरे शमीर खान फ़िलहाल मां कंहिं कम सां थो वञा बाक़ी सुभाणे मां दिलावर वारनि जे इलाइक़े में जांच ज़रूरु कंदुसि ठीकु आहे
पर काद न उता कते ज़रूर अचजांइ। असां खेरू शेरू का सवाइ अधूरा थी पिया। ठीक है रेज़ पोइ मां हलां थो यारो यारो यारी काद न। ज़ालिमो, मां चवां तूं मूंखे आज़ाद कयो, आज़ाद कयो मूंखे। बस कर। कंजूस जा पुट पिणे के एतिरो प्यारो आई, पिणे तोखे आज़ाद करण जे लाइ 30 लख कोन थो ॾिए। एतिरो त पीउ खे प्यारो आई। हा चवां थो रुपयो बि कोन मिलंदई। पता या तोखे भुल हुजे ज़ालिम। हाजी शरीफा, मूंखे लॻे थो बंगुल हिकु पैसो कोन ॾींदो। अॼु आयो हुनजी खिट फिट पिया सऊं। हिनखे मारे था छॾियूं, फुटे जान। हाँ कादन। हाजी शरीफ होशियारी कजांइ। बंगुल जो भाणे जो शमीर खान हथियार बंद माण्हू वठी बेले में लई आयो अथई। पोइ छा कजे? फिलहाल खिसकी वञो त हिन साजिद खान खे उता ते वठी हलो, पर कुझु ॾींहं बेले मां खिसकी वञो। ठीकु आहे, फिलहाल असां हितां खिसकी था वञूं। तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। ठीकु आहे, तव्हां बि तकड़ कयो। गुलज़ार, असांखे हितां निकिरणो ई पवंदो। छो? ख़ैर त आहे न। संगत फोन कई आहे, हिते ख़तरो आहे। त पोइ केॾांहुं हलूं? उताक ते था हलूं, पंहिंजी उताक ते। पुलिस रसो। रे छा था कयो? वरी करे था। हाशिम खान, लगे थो त पुलिस कल्याण कान कंदी। हाणे असांखे हिकु मसलो पाण हल करणो पवंदो। हाणे तूं हीअं कर, सभ खां पहिरीं इन बंगुल खान खे खंबे खणी मूं वटि अच त मां उन खां सची करायां। बाबर साईं, कुछ माण्हू चवनि था त शाहज़ेब खे दिलावर मारियो आहे। जेकॾहिं जांच शुरू करणी अथव न त शुरूआत ई उन खां कयो। न हाशिम न, तुंहिंजा शक अजाया आहिनि। दिलावर ॾोह जो ॾोहारी न आहे। जेकॾहिं तूं सम्झी थो त पोइ दिलावर खे बि ॾोह जे दायरे में आणबो। फिलहाल मुंहिंजो वॾे में वॾो शक इन बंगुल खान में ऐं शमीर में आहे। शुरूआत इन्हनि ॿिन्ही खां कंदासीं। बाबल साईं, बंगुल जो पुटु अगवा थियल आहे ऐं बंगुल जो पूरो पूरो शक असां में आहे। किथे ईअं न थिए जो केस असांजे मथां दाख़िल थी वञे। केसनि खे मुंहुं ॾींदासीं हाशिम। कहिड़ो वरी पुलिस असांजो दाद फरियाद कयो आहे? मूंखे इहो त ॿुधाए, कंहिंजी फरियाद ते इहो सूबेदार सुखियो असां वटि हिते ईंदो? बाबर साईं, पहिरियां बंगुल ऐं शमीर खे सिधो था कयूं, पोइ ॾिसंदासीं ॿियनि खे। हाशिम,
उन्हनि मुंहिंजो वारिस खसियो आहे। मां हाणे उन्हनि जो हिकु बि वारिस जीअरो न छॾींदुसि। हाशिमा, मज़ो त तॾहिं हो जॾहिं बंगुल जे साम्हूं उन जे पुट साजिद खे कुटको ॾियो आहे, कुटको। पर हाणे ख़बर न आहे त इहो साजिद कंहिंजे क़िद में आहे। बाबल साईं, पहिरियां पक कयूं त ॾोह जो ॾोहारी केरु आहे। पोइ जॾहिं हक़ीक़ी ॾोहारी हथ अची वियो न त उनखे इबरतनाक सज़ा ॾींदासीं। हाशिमा, बचार हमरा हथ करे इन बंगुले जो त बंदोबस्त कर। बाबल साईं, मां जी साईं दाद ॾे वञा थो तमाम जल्द। बंगुल तव्हांजे कदमनि में हूंदो। ठीकु आहे हाशिमा, ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे। त पोइ खुदा हाफ़िज़ बाबल साईं। खुदा हाफ़िज़। दोस्तों, लगे तो साजिद खे हाणे हाणे हितां कढी विया आहिनि। ही शनाख्ती कार्ड हितां मूंखे मिलियो आहे। हिन जो मतिलबु त हिन सां विढ़िया बि हूंदा, तॾहिं त ही शनाख्ती कार्ड हिते किरियो आहे ऐं अॻिते निकिता आहिनि। समीर खान, तूं सही थो चई, वाकई हाणे हाणे विया आहिनि। गुलान, धाड़ेल घणो परे न विया हूंदा। अचो। अस्सलामुअलैकुम चाचा पलिया। वालेकुम सलाम। चाचा पलिया, केड़ा हाल थई? तबियत त ठीक थई? छो, तूं को डॉक्टर आहीं छा? चाचा, लगे थो त नाराज आहीं। मां तोखां छो नाराज थींदुसि? मुंहिंजो तोसां छा? चाचा, मूंसां एॾी कावड़, मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? चङाई वरी कहिड़ी कई आहे? तो ऐं तुंहिंजे पीउ ख़ुदि न? चाचा पलिया, मूं ससुई खे कॾहिं बि किनो कोन्हे चयो। दुनिया छा बि चवे, बाबा खणी कुझु बि चवे, पर चाचा ससुई खे अॼु बि मां पंहिंजी मंग थो सम्झां। छाजी मंग? विसारे छॾ ससुअ खे। सभु रिश्ता नाता तोड़े विया तोरो पीउ ख़ुदि न। हाणे तुंहिंजो असां सां को रिश्तो न आहे। चाचा पलिया, रिश्ता को कच्चा धागा न आहिनि जो हिकिड़ी सट सां टुटी पवनि। ससी मुंहिंजी मंग आहे, मूं अव्हां सां अञा रिश्तो न आहे टोड़ियो। चाचा पलिया, थधे दिमाग़ सां हिकु दफ़ो ॿीहर ज़रूर सोचजां। तूं हाणे हितां वेंदे या मां हलियो वञां हितां? न चाचा पलिया, तूं न वञ, मां हितां वञां। बाबा साईं, शाहजेब जे कातिलनि जी का ख़बर पई? न पुट, ख़बर न आहे। मूंसां इहो कहर कंहिं कयो, का ख़बर न आहे, का बि ख़बर न पई आहे। बाबा साईं, इहो कम दिलावर जो हूंदो। न पुट, न, दिलावर मूंसां एॾी वॾी दगा नथो करे सघे, नथो करे सघे एॾी वॾी दगा। बाबा साईं, इहो कम पक
वक़्त सां दिलावर जो आहे अखी एतबार कयो। मां छा कयां पुट? ये दिल है न, ये दिल मञे ई नथी मञे मुंहिंजी इहा दिल। त इहो कमु दिलावर कयो हूंदो त पोइ अव्हां खे कंहिं ते शक आहे? इहो कमु हिकिड़ो ई शख़्स करे सघे थो। उनजो नालो आहे शामीर। छो त शाहज़ेब जे क़त्ल खां पोइ कानूनी तौर ते इहो शामीर मुंहिंजी मिल्कियत जो वारिस थी सघे थो। छा माण्हू ज़मीन जे लाइ हिक ॿिए खे क़त्ल बि करे सघनि था? हा पुट, हा। इंसान दौलत हासिल करण जे लाइ, माल मिल्कियत हासिल करण जे लाइ रत जा रिश्ता बि विसारे छॾींदा आहिनि। शामीर ईअं करे सघे थो, तूं यकीन कर पुट। तुंहिंजी ॻाल्हि खे मान ॾींदे दिलावर खे बि शक जे दायरे में आणियूं था। उनजी बि मां तहक़ीक़ात कंदुसि। थी सघे थो त इन क़त्ल में दिलावर बि मुलविस हुजे, पर मुंहिंजो घणे में घणो शक शामीर में आहे। शामीर में अलाए छो मुंहिंजो शक इन दिलावर ॾांहुं वञे ई नथो। पुट ख़बर न आहे। पोइ बि बाबा साईं, दिलावर जी ॻाल्हि बि दिल में रखिजो। हाणे मिंट बनाओ। अदी केॾां वेंदासीं? कराची रहंदासीं, हिते कोन रहंदासीं। कराची हली कंदासीं छा? किथे रहंदासीं? को फ्लैट किराए ते वठी रहंदासीं। बाक़ी धंधो तो होई कंदासीं जेको अबन ॾाॾनि खां वठी कंदा था अचूं। ठीकु आहे अदी, जेका तुंहिंजी मर्ज़ी। शाद बेगम केॾां सबरी निकिती आहीं? जेॾां कंध तेॾां पंथ। तूं केरई पुछण वारो? मां चवां थो त चुप करे वेही रहो, न त ॾींदोसां ना मारो ई हिकिड़ो ख़तम। जॾहिं तूं असांजी हिफ़ाज़त करे ई नथो सघी त पोइ तोखे असांखे रोकण जो को हक़ बि न आहे। मां तोखे केॾां बि वञण कोन ॾींदुसि। मां बि ॾिसां तूं रोकी कीअं? जेकॾहिं तूं असांजो साथ नथो ॾेई सघीं त तूं असांखे रोके बि नथो सघीं। मां तव्हांजो साथ ॾींदुसि। सोचे वठ दरिया ख़ान, त छा तूं पंहिंजे पुट खे छॾे असांजो साथ ॾींदे? हा, मां शमशाद बेगम जे करे पूरी दुनिया खे छॾे सघां थो। त पोइ लिखी ॾे मूंखे ज़मीन, मिल्कियत मुंहिंजे नाले कर, त पोइ आउं बि तोखे लिखी ॾींदुसि त आउं तोखे छॾे केॾां बि न वेंदुसि। शमशाद बेगम जे मरण खां पोइ समूरी मिल्कियत तुंहिंजी आहे। तुंहिंजे मरण खां अॻु में बहादुर असांखे मारे छॾींदो। शमशाद बेगम जेसि ताईं मां जीअरो आहियां, मुंहिंजी समूरी मिल्कियत तुंहिंजी आहे। ऐं मुंहिंजे हूंदे तुंहिंजो नालो केर बि कोन वठंदो। बाक़ी बहादुर ख़ान खे जेका पुछड़े वारी बनी आहे, उन मां 200 एकड़ ॾींदोसांसि। मां सुभाणे वकील खे घुरायां थो, उनमें वसीयत बि लिखारायां थो। ऐं हा, तपेदार खे बि चवां थो त 500 एकड़ तुंहिंजे नाले ते करे। हाणे जेकॾहिं तोखे मुंहिंजी पेशकश क़बूल आहे त हिते वेही रहो, न त तुंहिंजी मर्ज़ी आहे। हली वञ। ना गुलाबी ना,
बाबा साईं मूंसां एॾी वॾी विसागाती नथो करे सघे। मुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजी जायदाद बाबा साईं गैरनि जे हवाले कीअं कंदो? इहो मुमकिन ई न आहे गुलाबी। साहो सदको कहें कंहिं गैर खे मिल्कियत कोन थो ॾे, हिन शमू ऐं शमशाद खे थो ॾे गुलाबी जोड़े में। हाँ गुलाबी न, बाबा साईं मूंसां ईअं नथो करे सघे। जेकॾहिं बाबा साईं मूंसां ईअं कयो पोइ मां त रखे ॿाहिरि ॾेई छॾींदुसि। ईअं थींदो, ज़रूर थींदो। जेकॾहिं शमशाद ख़ातिर तुंहिंजो पीउ तुंहिंजी माउ खे मारे सघे थो त तुंहिंजी मिल्कियत कीअं न ॾींदो? बहादुर पुट, दरिया ख़ान शमशाद जे लाइ मिल्कियत त छा पर पंहिंजी जान बि ॾेई सघे थो ऐं तुंहिंजी जान बि वठी सघे थो। बाबा साईं आख़िर ईअं छो थो करे, जॾहिं त समूरी मिल्कियत नाना साईं जी हुई, जेका उन अम्मा जे नाले ते ट्रांसफर कराई। ऐं बाबा त बहादुर पुट, दरिया ख़ान शमशाद ख़ातिर मिल्कियत त छा पर पंहिंजी जान बि ॾेई सघे थो ऐं तुंहिंजी जान बि वठी सघे थो। न मीरा न, मां इन शमशाद जा इहे पलीत इरादा मिटीअ में मिलाए छॾींदुसि। इन शमशाद बेगम खे ज़मीन कोन मिलंदी, पर हा उनखे कब्र जेतिरी ज़मीन ज़रूर मिलंदी, छो जो इहो ई उनजो हक़ आहे। इन शमशाद बेगम खे मौत मिलंदो, मौत।